मुल्क में चर्चा पिया हलनि चर्चा बस कर चर्चा में हलन हिन जी ज़हान ते निभागा मास्तर खे मिठाई जी पेटी ॾिनी 500 जो हार विधुमि तॾहिं तोखे 5 जो सर्टिफिकेट ॾिनी 6 क्लास में दाख़िला लाइ तोखे हाई स्कूल वठी वियोसि हुननि तुंहिंजो इंटरव्यू वरितो मूंखे चयो हिनखे वापसि कर 4थे क्लास में वञी छॾ 4थे क्लास वारनि वटि वठी आयुसि उन्हनि तुंहिंजो इंटरव्यू वरितो चयो हिनखे पहिरीं में छॾ पहिरीं वारे चयो हिनखे मार करे जूतो हणी घर में छॾ माणे खे चयो मुंहिंजो इहो छोरो मार वरी वापसि खां नओं ॾियणु च अरे बाबा तो वटि शुक्र कोन्हे ऐं तुंहिंजो पुटु आहियां ज़हीन आहियां तूं रुगो ख़्याल सां हल तूं सम्झ ज़ान जा वॾा चर्चा तूं मूंखे दुनिया जो को बि सवाल पुछ ॾिस आउं तोखे ॿुधायां थो न हा जेकॾहिं सवाल जो जवाबु सही कोन ॾिने त जूतो त मूंखे पातल ई कोन्हे चङो ठीकु आहे मूंखे ॿुधाए हा उहो कहिड़ो जानवर आहे जेको खीर बि ॾिए थो पैदा बि ॾिए थो इहा खीर ऐं पैदा ॿई गॾु हा बकरी जूता खाईंदे सवलो जवाबु ॾे न बकरी रुगो खीर ॾींदी आहे ऐं गऊं गऊं ख़ाली खीर ॾींदी आहे पोइ कुकड़ कुकड़ खाली पैदा ॾींदी आहे हाणे पादर खाईंदो कुकड़ गऊं पैदा ॿुधाए बाबा इहो मूंखे कोन हुजे कोन्हे ख़बर न वॾो सही न आहे दुनिया में अड़े चरिया उहो नबन बेकरी वारे वटि वञ उहो खीर बि ॾींदो आहे पैदा बि ॾींदो आहे